एडा गम, एडियो कुर्बानियों, एडियो मुश्किल मंजिलों, एडा मुश्किल फासला, एडा मुश्किल सफर, पर के मुश्किल इन्हन के वापस कौन मोटायो? जिंदगी ने के मुश्किल इन्हन के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जुदा न कयो। एडियो कुर्बानियों अमर चवन लगी साथ और दुनिया महली नहीं दस मोजो इत्तेजादा कुछ खानो कोने, कुछ पीनो कोने, मां जे हलीस भूख की हालत में एहतजाज करने दुनिया तोखे मेणा नींदी तो साद पांजी अम्मा जो कातिल्ला मोजी मोहब्बत के अजीज समझी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के छड़े दे। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित्तौराति व मसलुहुम फ़िल इंजील। हर किस्म जी हमदे सदा अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम अहकमुल हाकिमीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला। दुरूदी सलाम हुजन प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते। मुख्तसर हमने सलात का बाद तारीख जा और कई कुतुब पढ़ंदे जहन में अक्सर यो सवाल इंदो आ तो उहे मानू जेके एक चादर में जिंदगी गुजारींदा उहे दुनिया जा सुपर पावर की थी जिनन के खाण जे लाइ किस्मे किस्मे खाधा कोन मिलंदा। कणक जी मानी परे जी ॻाल्हि आ, कंहिं महिल जौ जी मानी भी कोन मिलंदी। उहे जेके खजी जी हिकड़ी गड़ी खाई जिंदगी गुजर सफर कंदा हा उहे दुनिया जा सुपर पावर कीअं थी वॾियूं ताकतवर क़ौमूं जंहिंखे पंहिंजी ताकत ते नाज़ हुजे, इल्म ते नाज़ हुजे, ज़बान ते नाज़ हुजे, उन दौर जे एतबार सां सभ खां वॾो पंहिंजो पाण खे उहे क़ौमूं जंगजू सम्झंदियूं हुजनि, पर एक चादर में एक खजी खाई गुजारो करण वाला सभी कौमन के शिकस्त ॾेई ये दुनिया जा सुपर पावर किए थी सभी का वडा ताकतवर किए थी आखिर इनमें राज केड़ो हो इन्हें जो सबब केड़ो हो मुसलमानों इन्हें जो वडे में वडो सबब ये हो हिके आम मानू ना ही महबूब मोहम्मद जा साथी हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही इमामुल अंबिया जा साथी हुआ जेकॾहिं अवां जो मुंहिंजो महबूब जर्नेल थींदो ती उन सां गॾु मुजाहिद बणिजी वेंदा जेकॾहिं इमामुल अंबिया इमामत जे मुसल्ले ते बीहंदा ती उन इमाम जा मुक्तदी बणिजी वेंदा जेकॾहिं ॾिसंदा असांजो महबूब अॼु बुखायल त हिननि खे पाण खे पंहिंजी फिक्र विसरी वेंदी हुई जेकॾहिं ॾिसंदा असांजो इमाम मुस्कुराए पियो त गॾिजी खिलंदा जेकॾहिं ॾिसंदा नबी जे निगाहुनि में लुढ़क
ते पाण हुन सां गॾु रोई पवंदा हुआ। जेकॾहिं ॾिसंदा हुआ त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इशारो थियो आहे, इताअत पंहिंजी जाइ ते पर जान ॾियण जे लाइ तयार थी वेंदा। ही तो उहे हा, ही तो उहे हा। इन्हनि जे साम्हूं जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कंदा हुआ, हथनि खे पाणी लॻो, जेके कतरात ज़मीन ना किरनि था, बाहुनि या चेहरे खे पाणी लॻो, इमामुल अंबिया जे चेहरे मां जेको पाणी लॻे ऐं जेके कतरा ज़मीन ना किरनि था, मुहम्मद जा सहाबा उहे पट ते कोन किरण ॾींदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खणी वठंदा, पंहिंजे हथनि ते लॻाईंदा। तव्हां चवंदो पाणी त सही पाणी आहे, जेकॾहिं बचियल पाणी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथड़नि खे छुहंदड़ पाणी कतरनि जी सूरत में किरियो, उन्हनि खणी वरतो, भला कहिड़ी ॻाल्हि आहे। मुसलमानो यादि रखो, पाणी त पाणी हूंदो आहे, पर हे उहे अज़ीम इंसान हा जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब मुबारक खे बि पट ते कोन किरण ॾींदा, नबी जी पिक मुबारक खे बि हेठि ज़मीन ते किरण कोन ॾींदा हुआ, हथ अॻिते वधाईंदा हुआ, पंहिंजे हथनि ते खणंदा हुआ, पंहिंजे चेहरे मुंहं ते फेरे वठंदा हुआ। इहे काइनात जे इमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी मोहबत कंदा। जिंदगी में हिकु दफ़ो ॿुधऊं, असांजे इमाम ईअं चयो आहे, बसि समझो हाणे दुनिया सॼी हिकिड़े पासे थी वञे, पर ही उहो कंदा हुआ जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम हूंदो। मुसलमानो ही उहे अज़ीम इंसान था। कुरान नाज़िल थींदो हो, ही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां फौरन ॿुधंदा हुआ। कुरान नाज़िल थींदो हो, वही जा कातिब उन कुरान खे तहरीर कंदा हुआ। ही उहे अज़ीम शागिर्द हुया जिन्हनि जो उस्ताद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे उहे अज़ीम शागिर्द हुया जिन्हनि जे दिलनि जो इम्तिहान अल्लाह रब्बुल आलमीन पाण वरतो हुयो। हे उहे अज़मत वारा इंसान हुया जिन्हनि जे गरीब खाननि मां, जिन्हनि जे घटियनि मां जिब्रील अलैहिस्सलाम गुज़रंदो। हे उहे अज़ीम इंसान हुया जेकॾहिं मुजाहिद बणिजी वेंदा हुआ, हिननि सां गॾु जिहाद जे लाइ आसमाननि मां हज़ारे फ़रिश्ता नाज़िल थींदा हुआ। हे उहे अज़ीम इंसान हुया हिननि जो को किरदार बहितर हूंदो हो, हिननि जे शान में अल्लाह जो कुरान नाज़िल थींदो। मुसलमानो, हिननि जो अज़मतों, हिननि जा मकाम, हिननि जो शरफ, हिननि जी बुलंदी, हिननि जी हैसियत, हिननि जी मंजिलत, शान ऐं शौकत छा ॾे, जंहिंजा फज़ाइल अर्श जो रब बयान करे, जिन्हनि जी ज़िंदगी में अल्लाह जो कुरान नाज़िल थिए, जिन्हनि अल्लाह जे कुरान खे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान में ॿुधो हुजे। मुसलमानो, जिन्हनि खे ज़मानो मिलियो त कुरान जे नुज़ूल जो ज़मानो मिलियो, जिन्हनि खे ज़मानो मिलियो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो ज़मानो मिलियो, जिन्हनि खे साथ ऐं सोहबत जो शरफ नसीब थियो तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी बणिजी विया। वही जे नुज़ूल जो ज़मानो, कुरान जे नाज़िल थियण जो ज़मानो, जंहिं बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हो, खैरुल कुरून करनी, सब खां बेहतरीन ज़मानो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो, सब खां बेहतरीन सदी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदी आहे, जिन्हनि जी ज़िंदगी में कुरान नाज़िल थियो, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम नाज़िल थींदो हुजे, अल्लाह जा फ़रिश्ता अल्लाह जो रहमतूं खणी नाज़िल थींदा वञनि, वॾा खुश नसीब हुआ उहे इंसान। सही मुस्लिम किताब फ़ज़ाइल सहाबा बाब मिन फ़ज़ाइल उम्मे ऐमन रज़ियल्लाहु अन्हा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ानी दुनिया मां रुख़सत थिया, कुछ दिहाड़ा गुज़रिया, अबू बकर रज़ियल्लाहु ताला, उमर रज़ियल्लाहु ताला वटि अचनि था, चवण लगा उमर, इंतलिक बेना इला उम्मे ऐमाना नज़ूरुहा कमा काना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरुहा। उमर, मूंसां गॾु गॾिजी हलो, अॼु मदीने जी हिकिड़ी ॿुढड़ी वटि हलंदासीं।
इंतहाई झूर उमर जी हिकड़ी पोड़ी आ उन्हें खां हाल पुछण जे लाइ हलंदासीं। अबू बकर भला छा लाइ हलंदो? खिलाफत जा मसला, जिहाद जा मसला, मदीने जा मसला, मुर्तदीन जे मुखालिफत ऐं हमलन जो खतरो, कुफार जे मदीने ते चढ़ाई जो खतरो, एडा वडा खतरात, इन्हनि जे विच में हिकड़ी बुढ़ड़ी अवां खे छो याद आई? एक पोड़ी औरत सा मुलाकात, उन्हें ने हाल अहवाल पुछण जे लाइ छा लाइ हलिया आयो? चवण लगा नज़ूरुहा कमा काना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरुहा। उमर अज उन बुढ़ड़ी औरत सा इन्हें करे मुलाकात कंदासीं छा लाइ त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुढ़ड़ी औरत सा मुलाकात कंदा। उन जो मकाम हो, उन्हें जो शरफ होयो। बई सहाबी गजी आया, जीअं पहुता ॾिठऊं पोड़ी औरत अकेली तन्हा पोड़ब दी बीमार अकेलाई दी महफिल गड केर कोने पर रोए पई। निगाहुन मां लुढ़क वहन पिया। बई आया दिलासा ॾींदे, तसल्ली ॾींदे, इत्मीनान ॾियारींदे चवण लगा ए बुढ़ड़ी औरत तव्हां खे छा थियो आहे? अल्लाह जा नबी त रब्बुल आलमीन वटि विया, अल्लाह ताला वटि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जन्नत जूं तमाम घणियूं नेमतूं हूंदियूं। दुनिया मां विया त आखिरत जे हाल में अञा बहितर हूंदा। उम्मे ऐमन तव्हां छो रोई रहिया आहियो? ही घोड़ा छाजे लाइ विया आहिनि? चयो अबू बकर उमर मां इन करे कोन थी रवां रज़ी अल्लाह अन्हु। ही घोड़ा इन करे कोन विया आहिनि तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खे अलविदा करे विया, पर ही लुढ़क इन करे विया आहिनि त नबी जे वञण खां पोइ क़ुरान नाज़िल कोन थींदो। वलाकिन्नल वहया कद इनक़तात मिन अस्समा। अबू बकर उमर रोआ इन करे थी त हाणे वही खणी आसमान खां जिब्रील नाज़िल कोन थींदो। को मामलो थींदो हो, को मसलो थींदो हो, अर्श जो रब असांजी तव्हांजी रहनुमाई कंदो हो, लेकिन हाण अल्लाह जी वही वरी ज़मीन ते नाज़िल कोन थींदी। कायनात जा इमाम हलिया विया, वही जो सिलसिलो कटजी वियो, खातमुल अंबिया हलिया विया, अंबिया जो सिलसिलो खत्म थी वियो। हाण न को नबी अचण वारो आ, न आसमान खां वही नाज़िल थियण वारी आ, न आसमान खां वही खणी जिब्रील नाज़िल थियण वारो आ। ईं चई रोण लॻियो फहय्यजतहुमुल बुका। उहा बुढ़ड़ी बि रुनी, गॾु अबू बकर बि रोअण लॻा त उमर बि रोअण लॻा रज़ी अल्लाह अन्हु। केॾो बहितरीन ज़मानो, केॾो आला उम्दा ज़मानो हो। सॼी दुनिया हिन दौर जी दुनिया क़ुरान जी आलिम हाफ़िज़ बणिजी वञनि। अल्लाह जो कसम मोहम्मद जे ज़माने जो मुक़ाबिलो पाण कोन करे सघंदासीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सॼी दुनिया जा फ़ज़ाइल रखण वारा, मनाक़िब रखण वारा, दानिश्वर, स्कॉलर, उलमा, दुनिया जा तहज्जुद गुज़ार, इबादत गुज़ार, हादिस गोरा, क़ुरान जा कारी, दुनिया जा सब फ़ज़ाइल रखण वारा, सब जा सब इंसान गॾु करियो। अर्श रब जो कसम वॾा सहाबी त वॾा सहाबी आहिनि, महबूब मोहम्मद जे नंढड़े सहाबी जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिन्हनि सॼी ज़िंदगी गुज़ारी, उन्हनि जा फ़ज़ाइल त तमाम घणा आहिनि, पर सॼी दुनिया जा नेक इंसान गॾायो जंहिं हिकु नज़र खणी, हिकु निगाह खणी, एक निहार खणी, सिर्फ एक लहज़ो, सिर्फ एकड़ी घड़ी, सिर्फ एकड़ी साथ वडे ज़माने के छॾियो, वडे अरसे के छॾे ॾियो, सिर्फ चंद सेकंडनि जे लाइ जंहिं निगाह खणी मोहम्मद के हिकु दफ़ो निहारियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिर्फ एक नजर निहारियो, सिर्फ एकड़ी घड़ी निहारियो आ, एक अरसे चंद सात और चंद सेकंडन ताईं निहारियो आ। अर्शे रब जो कसम दुनिया गॾिजी उन जे मक़ाम जो मुक़ाबिलो कोन करे सघे। ही हुआ मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा। ईअं छो न हुजे जिन्हनि जी फज़ीलत अर्श जो रब बयान करे। मोहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वल्लज़ीना मअ अशिद्दाउ अलल कुफ़ार, जेके उन सां गॾु उन जा साथी आहिनि, काफ़िरनि ते तमाम घणा सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए जे विच में तमाम घणा रहमदिल आहिनि। अल्लाह उन्हनि जो निशानियूं
कहिड़ियूं, उन्हनि जूं वस्फूं कहिड़ियूं, उन्हनि जा आसार कहिड़ा, उन्हनि जी सुञाणप कहिड़ी आहे। रब्बुल आलमीन फरमायो तराहुम रुकन सुजदन यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना। ॾिसण वारा जेकॾहिं तूं उन्हनि खे ॾिसी हा, नबी जे साथियुनि खे ॾिसी हा, मोहम्मद जे सहाबा खे ॾिसी हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तराहुम रुकन सुजदा, वो तोखे सजदे में नज़र अचनि हा या रुकू में नज़र अचनि। वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, जिन्हनि जो रातियूं रब जी रज़ा खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे गुज़री वेंदियूं आहिनि। पंहिंजो पाण ते तो गौर करियूं, पंहिंजी ज़िंदगी ते गौर करियूं, पंहिंजो रातियूं कीअं बसर थियूं, पंहिंजी तन्हाई कीअं गुज़री वई, पंहिंजी राज़दारी जी गुफ्तगू में छा हूंदो आहे, पंहिंजी तन्हाई जे आलम में छा हूंदो आहे, दिल जे जज़्बात में छा परिणमंदो आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा, जिन्हनि जो रातियूं रब जी रज़ा में सजदे ऐं क़ियाम में गुज़री वेंदियूं आहिनि, उहे हुआ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा, उहे हुआ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी। एॾा अज़मत वारा हा, एॾे मक़ाम वारा हा, एॾी वॾी मंज़िलत वारा हा। मुसलमानो इहो मक़ाम छो न मिले हा, इहो मक़ाम छो न मिले हा, जिते इमामुल अंबिया वेहंदा हा, नबी जा साथी उन्हनि सां गॾु वेहंदा हा। उन्हनि जी मस्जिद आहे जिन्हनि जो इमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जो जुमो हुआ जिन्हनि जो ख़तीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी तिलावत जी सिमात आहे जिन्हनि जो कारिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी नज़र जी इबादत आहे, सामो निगाह जी मंज़िल मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी गुफ्तगू आहे, उहे ॻाल्हाइण वारा आहिनि, उन्हनि जी गुफ्तगू खे ॿुधण वारो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हनि जी कचहरी, उन्हनि जी महफ़िल, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी दास्तान, उन्हनि जो साथी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बुल आलमीन फरमायो ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾी अज़मत वारा नबी जा सहाबा। रब्बुल आलमीन फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी युरीदून वजहा वला तअदु ऐनाका अन्हुम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया वारो नबी जे सहाबा सां नफ़रत करण वारो ही आयत ॿुधो, इन लफ़्ज़नि ते गौर करियो, अल्फाज़नि ते गौर करियो। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे उन जे सहाबा जे बारे में कहिड़ो हुकुम ॾेई रहियो आहे। अल्लाह पंहिंजे नबी खे, पंहिंजे महबूब खे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, उन्हनि जे सहाबा जे बारे में रब्बुल आलमीन छा हुकुम ॾेई रहियो आहे। फरमाई वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वस्बिर नफ्सक, तू इन्हनि सां गॾु रह जा, इन्हनि सां धार न थी जा, इन्हनि खां अलॻि न थी जा, इन्हनि खां परे न थी जा, इन्हनि खां नाराज़ न थी जा। इन्हनि सां गॾु रहंदे मुश्किलातूं ईंदियूं, सभु मुश्किलातूं इन्हनि सां गॾु जी बर्दाश्त कजां, इन्हनि खां अलॻि न। इन्हनि सां गॾु रहंदे तकलीफ़ूं ईंदियूं, उहे सभई तकलीफ़ूं इन्हनि सां गॾु जी बर्दाश्त कजां। वस्बिर नफ्सक, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि खां धार नाहे थियणो, इन्हनि खे धार नाहे करणो, इन्हनि खां अलॻि नाहे थियणो, इन्हनि खे अलग ना है करणो, इन्हनि खे छिनी पाण खां परे ना है करणो। अल्लाह उहे केर आहिनि, इन्हनि जी वस्फ़ कहिड़ी आहे, जिन्हनि जे लाइ पैगंबर खे हुकुम आहे इमामुल अंबिया तव्हां इन्हनि सां गॾु रहजो, इमामुल अंबिया तव्हां इन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारजो। इमामुल अंबिया उन्हनि जी तकलीफ़ अव्हां जी तकलीफ़ आहे, गॾिजी सब्र कजो, उहे बि सब्र कंदा, तव्हां बि सब्र कंदा रहजो। अल्लाह उहे केर आहिनि, यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी, जिन्हनि जी सुबुह गुज़रंदी आहे तॾहिं बि अल्लाह जी यादि में, जिन्हनि जी शाम थींदी आहे तॾहिं बि अल्लाह जी यादि में। उन्हनि सुबुह जो बि अल्लाह खे न विसारियो आहे, उन्हनि शाम जो बि अल्लाह खे न विसारियो आहे। यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी युरीदून वजहा, उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु आहे, अल्लाह राज़ी थी पए बस काफ़ी है।
पांजा तो खोड़ मकसद होंदा, केंजो वोट मकसद आ, केंजो नोट मकसद आ, केंजी शोहरत मकसद आ, केंजी सियासत मकसद आ। मकसद पांजा, नियतों पांजो, गर्ज पांजा। हम चऊं था मतलब है मफाद दी दुनिया, खुद गर्जी अना परस्ती दी दुनिया, तकब्बुर ऐं गुरूर सां भरियल ई दुनिया। लेकिन पैगंबर जे सहाबा दी मंजिल सिर्फ हिकड़ी आ, युरीदून वजह, उन्हनि जो मकसद आ अल्लाह सां राज़ी थी पए। अॻियो हुकुम केड़ो आ? अॻियो अल्लाह जो आर्डर नबी जे लाइ, नबी दे सहाबा जे बारे में केड़ो आ? फरमाई वला तादु ऐनाकन, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं घड़ी कंहिं लहज़े उन्हनि खां पंहिंजी नज़र फेराए ॾियो न, उनखां नज़र परे न कजो, इन्हनि जो ख्याल रखिजो, इन्हनि ते तवज्जो ॾिजो, वॾे ध्यान सां इन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारियो, वॾी तवज्जो सां इन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारिजो। वला तादु ऐनाका अन्हुम, ज़िंदगी में को अहिड़ो अरसो न अचे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां पंहिंजे सहाबा खां परे थी वञो या उन्हनि खां नज़र फेराए वठो। हिकु दफ़ो ईअं थियो, बस एतिरो थी वियो, गाल बस एतरी हुई, मसलो फकत एतरो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी अॻियां अचे पियो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी पेशानी ते घुंड आया। गाल सिर्फ एतरी, इमामी कायनात सोचो, मुंहिंजी दावत, मुंहिंजी तबलीग, मुंहिंजो पैगाम, दौरान दावत, मुंहिंजो ही सहाबी अचे पियो, शायद काफिर छा सोचींदा, उहे शायद मुंहिंजी महफ़िल में हाणे न वेहनि, हिंदे अचण खां बाद शायद मुंहिंजी महफ़िल मां ही काफ़िर उथी हलिया वञनि। ॻाल्हि फ़क़त एतिरी हुई, अर्श रब जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो, उहो क़ुरान खणी आयो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अबस व तवल्ला, उन पेशानी में घुंडियांदा, उन पंहिंजो चेहरो फेराए छॾियो, अंजाअहुल आमा। ॻाल्हि फ़क़त एतिरी हुई, उन वटि हिकिड़ो नाबीनो आयो हो, वमा युद्रीका लअल्लहु यज़क्का, के केड़ी खबर तो है पाक थे हा, और ये ज़क्करु फतनफाउ ज़िक्रा, वो नसीहत हासिल करे हा, उनके नसीहत फायदो दे हा। व अम्मा मन इस्तगना फअंत लहु तसद्दा, जेको नसीहत का फायदो वठण नथो चाहे तवा उन्हें के गोलींदे इसरार छो कंदा आयो। व अम्मा मन जाअका यसा, व अम्मा मन जाअका यसा, व अम्मा मन जाअका यसा, जेको तवा वट ढोड़ंदो आयो। अल्लाह अकबर, उन्हनि जो हलण बि रब खे प्यारो लॻंदो आहे। एतराज़ करण वारो तव्हां किथे किथे एतराज़ कंदो, मुखालिफ़त करण वारो तव्हां किथे किथे मुखालिफ़त कंदो, दुश्मनी ॻोल्हण वारो तव्हां किथे किथे दुश्मनियूं ॻोल्हींदो। अल्लाह उन्हनि जे हलण जा अंदाज़ बि क़ुरान में बयान करे छॾिया। वअम्मा मन जाअका यस्आ वहुव यख्शा फअंत अन्हु तलहा, ये केर हुआ? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा नाबीन सहाबी हुआ। मुसलमानों, अल्लाह पंहिंजे पैगंबर खे बि ईअं सम्झायो आहे, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि सां गॾु रहजो, इन्हनि जो ख्याल कजो, इन्हनि ते तवज्जो ॾिजो, इन्हनि खां कॾहिं बि नज़र न फेराए ॾियो। इन्हनि सां गॾु रहंदे रहंदे तव्हां ते तकलीफ़ूं ईंदियूं, सभु तकलीफ़ूं सब्र सां बर्दाश्त कंदा रहजो। ख़ैर त इन्हनि हासिल कयो, भलायूं त इन्हनि खे मिलियूं, फज़ाइल त इन्हनि जा हुआ, मनाकिब त इन्हनि जा हुया। कीअं फज़ाइल इन्हनि खे मिलिया? हिकिड़ो ताबी आयो, नालो आहे उनजो हुसैन रहमहुल्लाह, सही बुखारी सही मुस्लिम जा जुमला, किताब फज़ाइल सहाबा, बाब मिन फज़ाइल अली रज़ियल्लाहु तआला। चंद शागिर्द गॾिजी आया, उन्हनि मां हिकिड़ो शागिर्द हुसैन चवण लॻो, लक़द लक़ीत या ज़ैद खैरन कसीरा, ए ज़ैद रज़ियल्लाहु तआला, तव्हांजी ज़िंदगी में तमाम घणियूं भलायूं आहिनि, तव्हां तमाम घणो ज़िंदगी में ख़ैर ॾिठो आहे। सोचण जी ॻाल्हि आहे, इहो कहिड़ो ख़ैर हो, या कहिड़ी भलाई हूंदी? पाण त ख़ैर फ़क़त पैसे खे चवंदा आहियूं, दौलत के चवंदा आहियूं, सियासत या शोहरत के चवंदा आहियूं, पर हे शागिर्द पंहिंजे उस्ताद सहाबी खे चई रहियो आहे, ए ज़ैद तव्हां ज़िंदगी में खोड़ फज़ाइल ॾिठा, तव्हांखे वॾो ख़ैर तमाम घणियूं भलायूं मिलियूं, आख़िर भलाई आहे त कहिड़ी भलाई आहे? चवण लॻा, साहिब ता रसूल अल्लाह, पहिरीं भलाई आहे तव्हां महबूब मोहम्मद जा साथी आहियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
ता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम संगत जिंदगी गुजारी आहे उन्हें का को फरमायो समय ता हदीस हो बी भलाई आहे तहां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान उनकी जुबान में बुधा अल्लाहु अकबर नबी कचहरी कंदा हा सहाबी बुधंदा इमामुल अंबिया खुतबो ॾींदा हा सहाबा बुधंदा हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस ॿुधाईंदा हा सहाबा ॿुधी यादि कंदा हा ताबी चवण लॻो वो समय ता हदीस आ तव्हांजी इहा बि फज़ीलत आ तव्हां इमामुल अंबिया जो हदीस ॿुधियो अॻिते फरमायो वसल्लैत खल्फा इहा बि फज़ीलत आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इक्तिदा में तव्हां नमाज़ूं पढ़ियो इहा बि फज़ीलत आ व गज़ौत मा ता मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु कुफार जे खिलाफ जिहाद कयो मुसलमानो इहा फज़ीलत आ तो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी हुआ उन्हनि जे मकाम उन्हनि जी अज़मत जो ॿियो वॾो सबब इहो आहे उन्हनि जी दिल में अल्लाह इखलास अता कयो उहा सच्चाई अता कई रब्बुल आलमीन हो खुलूस अता फरमायो हो जंहिंमें दुनिया कॾहिं बि शक कोन थी करे वो अल्लाह सां सच्चा वो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्चा हुआ एॾा सच्चा हुया एतिरो उन्हनि जी इबादत में इखलास हुयो दुनिया जूं इबादतूं गॾिजी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी इबादत जो मुक़ाबिलो कोन करे सघिया पाण फरमायो ला तसब्बु असहाबी मुंहिंजे सहाबा खे घटि वधि न ॻाल्हाइजो इन जुमले में वॾो असर आहे इन जुमले में वॾी समझाणी आहे समझण वारा समझंदा इंशाअल्लाह जरूर समझंदा फरमायो ला तसब्बु असहाबी जीअं को उस्ताद हुजे वॾी शफ़क़त सां वॾी हमदर्दी सां वॾी सच्चाई सां वॾे खुलूस सां पंहिंजे शागिर्द ते मेहनत करे पंहिंजे शागिर्द खे तैयार करे अहिड़ी हैसियत में उनखे तैयार करे हू क़ाबिल हुजे त दुनिया जा इम्तिहान मेरिट ते पास करे वञे मुसलमानो छा ख्याल आहे उन उस्ताद जे शागिर्द के केर चवंदो न उस्ताद जरूर ईंदो सही मुंहिंजो शागिर्द आहे असीं मदरसे में पढ़ाईंदा आहियूं कुछ उस्ताद स्टेज ते भी मौजूद आहिनि जेकॾहिं उन्हनि जे शागिर्द के केर थोड़ो चए न यकीन करियो दिल में तकलीफ़ थींदी कोई हिन पंडाल में उस्ताद वेठल आहे न उन्हें खां बि पुछी ॾिसजो साईं तव्हांजो शागिर्द हुजे उन्हें खे केर ताना ॾे उन्हें खे केर ज़िंदगी भर मेणा ॾे उन्हें सां केर ज़िंदगी भर दुश्मनी रखे उन्हें ॾी केर ज़िंदगी भर मुखालिफ़त करे उन्हें जा ऐब को सॼी ज़िंदगी ॻोल्हींदो हुजे स्टेज ते बयान कंदो हुजे उन्हनि जे खिलाफ़ वीडियोस ठाहींदो हुजे छा ख़्याल आहे उस्ताद खे ॾुखियो लॻंदो न उस्ताद के मुश्किल लगंदो न या त आम फहम ॻाल्हि आहे जल्दी में अकुल में अचण वारी ॻाल्हि आहे उस्ताद ॿियो कुझु बि न चए न एतिरो ज़रूर चवंदो त मुंहिंजे शागिर्द खे न चओ एतिरो त चवंदो न एतिरो उन जो हक़ आहे न हू चई सघे थो चवंदो मुंहिंजे शागिर्द खे न चओ जेकॾहिं अॼु को आम उस्ताद बि पंहिंजे शागिर्द जे खिलाफ़ जुमला ॿुधे थो चए थो मुंहिंजे शागिर्द खे न चओ मुसलमानो होश में अचो अल्लाह जा मानो अखियूं खोलियो सहाबा जी मुखालिफत करण वारो तहां अखियूं खोलियो इमामुल अंबिया कुल कायनात कुल दुनिया हर कलमे पढ़ण वारे इंसान के चई रहिया आहिनि ला तसब्बु असहाबी मोहम्मद जे सहाबा के कुछ भी न चए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सहाबा के न चइजो मुंहिंजे सहाबा के घटि वधि न ॻाल्हाइजो मुंहिंजे सहाबा जी मुखालिफत न कजो मुंहिंजे सहाबा जे खिलाफ नफ़रत वारा जुमला न ॻाल्हाइजो मुंहिंजे सहाबा जा ऐब न ॻोल्हियो मुसलमानो आऊं चवां थो हिकिड़ो तालिब इल्म पर वॾे यकीन सां अर्श जे रब जो कसम खणी चवां थो जेको नबी जे सहाबा जा ऐब ॻोल्हींदो आहे पो माविया रज़ी अल्लाह अन्हु जा ऐब ॻोल्हे या अबू सुफियान रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ऐब ॻोल्हे या बे सहाबा किराम जा ऐब ॻोल्हे या अम्र बिन आस रज़ी अल्लाह अन्हु जा ऐब ॻोल्हे या मुगीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जा ऐब ॻोल्हे दुनिया जो को भी इंसान नबी दे कंहिं बि सहाबी जा ऐब ॻोल्हे थो अर्श रब जो कसम मोहम्मद जी ने हदीस में इनकार किया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
दुनिया बेशक चे वॾो आलिम, दुनिया बेशक चे असांजो बोस आ, असांजो मुर्शिद आ, असांजो वॾो आ, हदीस नंबर बि ॿुधाईंदो आ, क़ुरान जा आयात नंबर बि ॿुधाईंदो आ। मुसलमानो उन खां पोइ दुनिया केॾी वॾी बि दावा करे फलाणो स्कॉलर एतिरो वॾो स्कॉलर, पर जेको बि नबी जे सहाबा जा ऐब ॻोल्हींदो आ, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान जो दुश्मन, इन फरमान जो इनकारी आ। इमाम अल-अंबिया चई रहिया आहिनि, ला तसब्बु असहाबी, मुंहिंजे सहाबा खे न ॻाल्हाइजो, मुंहिंजे साथियुनि खे घटि वधि न ॻाल्हाइजो, मुंहिंजे सहाबा जी मुखालिफ़त में जुमला न ॻाल्हाइजो। छाजे लाइ? सबब कहिड़ो आ, राज़ कहिड़ो आ, ॻाल्हि कहिड़ी आ, आख़िर छाजे करे केर न ॻाल्हाए? पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, लौ अनफक अहदुकुम मिस्ल उहुदिन ज़हबा मा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफो, जेकॾहिं बाद में अचण वारा उहुद जबल जेतिरो सोन ख़र्च करे, एतरी वॾी इबादत, उहुद पहाड़ जेतिरो सोन अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि ऐं उहो क़बूल बि थी वञे रब्बुल आलमीन वटि, उहुद जबल जेतिरो सोन जेको बाद वारा सदके में ॾेई छॾींदा। नबी जे सहाबी जी हिकिड़ी लप जेका जौ जी हुई, अल्लाह जे रस्ते में उन सदको कयो हो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जे उन सदके जे सवाब खे बि कोन पहुची सघो। मुसलमानों सोचो, जव ऐं सोन जो भी को मुकाबलो थींदो आहे छा? सोचण जी ॻाल्हि आहे न, जव ऐं सोन खे गॾाए भला केर मीज़ान में रखंदो छा? सोचण जी ॻाल्हि आहे। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सम्झाइण जे लाइ केॾो बहितरीन मिसाल पेश कयो आहे त सहाबा जी इंतहाई थोरी शइ जंहिंखे तव्हां इंतहाई मामूली सम्झंदा आहियो, जंहिंखे तव्हां मामूली सम्झी पंहिंजे कणक जे संगन मां कढे अलॻि गाह सम्झी उछलाए छॾींदा आहियो, नबी जा सहाबा उहा थोरी शइ बि अल्लाह जे रस्ते में ॾींदा। बाद में अचण वारा उहुद जबल जेतिरो सोन ख़र्च कर, तॾहिं बि मोहम्मद जे सहाबा जे सवाब खे कोन पहुची सघंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा मतलब आहे? पैगाम कहिड़ो आहे? बाद में अचण वारा मुसलमानो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुसलमानो, हिन दौर जा मुसलमानो, दुनिया सॼी गॾिजी पवे, दुनिया जा सभु सवाब जमा करे वेठो, मोहम्मद जे सहाबा जो मुकाबलो थी कोन थो सघे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो उन खां बाद हिननि जी मंज़िलत, हिननि जे मकाम जो टियों वॾो सबब इहो आहे, जंहिं मोड़ ते, जंहिं मंज़िल ते, जंहिं साथ में मुश्किल साम्हूं आई, मुश्किल लम्हात आया, कुर्बानी ॾियण जो वक़्तु आयो, सदाकत ऐं सच्चाई पेश करण जो वक़्तु आयो, हिन खुलूस खे कुर्बानी ॾियण जो टाइम आयो, ही हर कुर्बानी जे लाइ तैयार थी। अल्लाह ॼाणे थो पंहिंजा बच्चा शहीद कराइण जे लाइ तैयार थी, पंहिंजा घर छॾण जे लाइ तैयार थी विया, पंहिंजा जान जा नज़राना पेश करण जे लाइ तैयार थी विया। हिननि जी ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ कोन आयो जो कुर्बानी जो वक़्तु आयो हुजे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा पोइते रहिया हुजे। मुसलमानों केॾियूं कुर्बानियूं, केॾियूं कुर्बानियूं। अचो अल्फाज ॿुधो, अल्फाज ते गौर करियो। अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, असीं मैदान जिहाद में निकिता आहियूं, 6 सहाबा किराम गॾु आहियूं, मुश्किल सफ़र आहे, वादियुनि जो सफ़र आहे, पथरीली ज़मीन आहे, पंध बि हलंदा रहियासीं। 6 सहाबा, 6 मुजाहिदीन जे लाइ सवारी जो सिर्फ़ हिकिड़ो उठ आहे, वारे वारे ते सवारी करियूं था, वरी 5 ॼणा पंध हलनि था, पंध हलंदे हलंदे एॾियूं मुश्किलातूं आयूं, पथरीली ज़मीन ते हलंदे हलंदे कैफियत इहा थी वई त असांजा पेर ज़ख्मी थी पिया, उन्हनि ज़ख्मनि मां रत वहण लॻो, सफ़र जारी रहिया, पंध फ़ासिला कटजंदा रहिया, मैदान जिहाद जी मंज़िल ॾांहुं इहे वधंदा रहिया, पोइ हिते कोन हटिया, को बहानो कोन ठाहियो, को उज़्र कोन ॻोल्हियो, को सबब ॿुधाए वापसि कोन मोटी आया, जीअं कदम वधंदा रहिया, फरमाइनि था उहा मंज़िल बाई हत्ता सकदत अस्फारी, एसी ताईं हलंदे हलंदे मुंहिंजे पेरनि जा नह बि छणी पिया। अल्लाहु अकबर। एॾा गम, एॾियूं कुर्बानियूं, एॾियूं मुश्किल मंज़िलों, एॾा मुश्किल फ़ासिला, एॾा मुश्किल सफ़र, पर कंहिं मुश्किल हिननि खे वापसि कोन मोटायो। ज़िंदगी जी कंहिं मुश्किल हिननि खे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जुदा न कयो। एॾियूं कुर्बानियूं। अमड़ चवण लॻी, साध ऐं दुनिया मां हली वेंदसि,
मुझो एहतजाज आ कुछ खानो कोने कुछ पीणो कोने मां जे हलीस भुख जी हालत में एहतजाज कंदे दुनिया तोखे मेणा नींदी तो साद पांजी अम्मा जो कातिल ला मोजी मोहब्बत के अजीज समझी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के छड़े दे या तो पो तुंजी अम्मड़ दुनिया में हली वेंदी चवण लगा अम्मा तव्हांजी त हिकिड़ी जान अम्मा लौकानत लखे में अथो नफ्स अम्मा जेकॾहिं तव्हांजो 100 जानियूं हुजनि ना हर जान निकिरण खां पहिरियां हर साह निकिरण खां पहिरियां सकरात जे मंज़र खां पहिरियां तव्हां मूंखे ईअं चओ हा ऐं चवंदियूं रहो हा चवंदे चवंदे तड़पंदे तड़पंदे तव्हांजो साह बि निकिरी वञे हा तव्हां मूंखे मिनथू कंदे कंदे तव्हां दुनिया मां रुख़सत थी वञो हा तव्हां पंहिंजे पैगंबर खे छॾे ॾियां अम्मा 100 दफ़ा तहांजो मरण पंहिंजे अखियुनि सां ॾिसण त बर्दाश्त करियां हा पर मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथो छॾे नबी सां एॾी मोहब्बत आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ एॾियूं कुर्बानियूं आहिनि मुसलमानो सोचो पाण कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं पाण दीन जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे जेकॾहिं पाण खे केरु चए साईं तव्हां मुसलमान फ़ख्र सां चवंदासीं आऊं मुसलमान तव्हां नबी जा उम्मती वॾे फ़ख्र सां चवंदासीं हा आऊं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती जेकॾहिं सवाल थिए साईं तव्हां भला कुर्बानी कहिड़ी ॾिनी आहे अल्लाह जे दीन जे लाइ रब्बुल आलमीन जी मोहब्बत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में तहां भला कुर्बानी केड़ी ॾिनी आहे छा था समझो पंहिंजो जवाब कहिड़ो हूंदो पाण जवाब कहिड़ो ॾींदासीं पाण अल्लाह जे दीन जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे मुसलमानो कुर्बानियूं त सहाबा किराम ॾिनियूं उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हो वक्त बि असां ते आयो ओ अरसो बि असां ॾिठो ओ ज़मानो बि असां ॾिठो हो खुतबो ॾींदे पंहिंजी ज़िंदगी जी दास्तान ॿुधाईंदे फरमाइनि था वलक़द ज़ुकिर लना असां लाइ इहो बि ज़िक्र थियो अनल हजरा हिकिड़े पत्थर खे जहन्नम जी भड़कंदड़ बाह में उछलायो वियो उहो पत्थर उन बाह में किरंदो रहियो बाह जी उनाही ऐं गहराई ॾांहुं सफ़र कंदो रहियो उन जहन्नम जे तरे ॾांहुं किरंदो रहियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन पत्थर के जहन्नम जे तरे ताईं पहुचंदे पहुचंदे 70 साल लगी विया लेकिन जहन्नम जे तरे ताईं कोन पहुची सघियो एडी उनी जहन्नम रब्बुल आलमीन अवां के मुखे महफूज फरमाए बुधण वारन के ताज्जुब थियो वरी चवण लगा असां के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस भी ॿुधाई हुई त अल्लाह जन्नत जा जेके दरवाजा ठाया आहिनि उन दरवाजे जी हिकिड़ी चौकट खां ॿी चौकट ताईं जो फ़ासिलो उन हिकिड़े दरवाजे जे हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ताईं जो फ़ासिलो एतिरो तवील फ़ासिलो आहे जेकॾहिं कोई तेज़ सफ़र करण वारो सफ़र कंदो रहे इन खे 40 साल लॻी वेंदा तॾहिं बि हिकु दरवाज़े जे विच वारो फ़ासिलो हू तय कोन करे सघंदो एतिरो वसी ऐं कुशादो दरवाज़ो रब्बुल आलमीन ठाहियो आहे ॿुधण वारनि खे वरी ताजुब थियो मुसलमानो उन खां पोइ पंहिंजी तारीख़ ॿुधायूं पंहिंजी कुर्बानी ॿुधायूं खुलूस हुयो सच्चाई हुई ॿुधण वारनि खे सम्झाइण जे लाइ ॿुधाए रहिया हुआ चवण लॻा मूंखे यादि आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु 7 माण्हू हुयुसि ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बि हुयुसि असांजे बुख जी कैफियत इहा हूंदी हुई त असांजो चेहरो ॿुधाईंदो असीं बुखायल असांजे चेहरे ते बुख जा आसार ऐं निशान ज़ाहिर आया थी वेंदा असांजी कैफियत इहा हूंदी हुई उन कैफियत में खाइण जे लाइ असांखे कुझु न मिलंदो हो वमा लना तआवुन इल्ला वरकु शजर मुसलमानो आऊं चवां थो ॿुधण बि ॾाढो सवलो आहे ॿुधाइण बि ॾाढो सवलो आहे इन कुर्बानी खे उहो महसूस कंदो जेको अहिड़ी कुर्बानी मां अल्लाह जी रज़ा जे लाइ गुज़रियो हुजे फरमाइनि था खाधो कुझु बि न मिलंदो हो असीं वणनि जा पन खाई ज़िंदगी गुज़ारो कंदासीं असांखे खाधो कुझु बि न मिलंदो हो इहा खाइण जी कैफियत आहे उन्हनि जे लिबास जी कैफियत छा आहे फरमाइनि था मुंहिंजे लिबास जी इहा कैफियत हुई वॾी मुश्किल सां मूंखे सिर्फ़ हिकिड़ी चादर मिली
वडी मुश्किल से एक चादर मिली, पर सोचा तो मुझे बे भावट जिस्म ढकण दे लाए एड़ी चादर भी मुश्किल से आउंदी। फरमाइन था उन्हें चादर के बिन टुकरन में तकसीम किया तो एकड़ो हिस्सो आऊं पाया तो बेओ हिस्सो पांडे बे भा के जा तो वो जमानो बसा डिठो आ, पर अल्लाह साते हाण एडियो वडियो मेहरबानियों कयूं आहिनि। आऊं पांडे शहर जो गवर्नर हां, मुझो बेओ साथी बे शहर जो गवर्नर है। मुसलमानों उन्हनि अल्लाह जे लाइ कुर्बानियूं ॾिनो, उन्हनि रब्बुल आलमीन जे लाइ कुर्बानियूं ॾिनो हो। अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में कुर्बानियूं ॾिनो हुयो। सोचो पाण कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनो। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहत अश-शजरा। रब्बुल आलमीन फरमायो अल्लाह उन्हनि मोमिननि खां राज़ी थी वियो जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते हिकु वण हेठा बैत करे रहा। मुसलमानों कुर्बानियों तो उन्हनि जो, जिंदगी तो उन्हनि जी हुई, उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जी जिंदगी ईअं गुज़री त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में, अर्शे रब जी मोहब्बत में उन्हनि जी पूरी जिंदगी कुर्बानियुनि जो दास्तान बणिजी। चवण वारा चवंदा आहिनि अबू हुरैरा एॾियूं हदीसूं छो बयान कंदो रज़ी अल्लाह ताला। ख़बर अथव जवाब ॾींदे छा चवंदा? जवाब ॾींदे फरमाईंदा हा मुंहिंजा मुहाजिर सहाबी उन्हनि जी पंहिंजी मसरूफियत, मुंहिंजा अंसार सहाबी उन्हनि जी पंहिंजी मसरूफियत हूंदी हुई, लेकिन मुंहिंजी कैफियत छा हूंदी हुई? आऊं हूंदो साईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा। मुंहिंजी कैफियत इहा हूंदी हुई बुख जे करे आऊं बेहोश थी वेंदुसि। बेहोशी जे उन आलम में को ॾिसण वारो मूंखे ॾिसंदो हो न, चवंदो शायदि अबू हुरैरा मजरू आहे। उन्हनि जी जिंदगी हुई। हिकु खीर जो प्यालो आयो, चयो अबू हुरैरा वञो वञी सभिनी में विरायो। विरायत आया, अल्लाह रब्बुल आलमीन उन में एडी बरकत नाज़िल कई, ओ खीर जो प्यालो खुटो कोन, वरी भी हथ में आ, अञा ही परवानो पे कोन थो। ईअं कोन थो चए अल्लाह जा नबी मुंहिंजो वारो आहे, अल्लाह जा नबी हाणो पिया प्यालो वरी हथ में आ, सिधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ में प्यालो ॾे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वठनि था, वठी अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था जीअं इमामुल अंबिया मूंखां प्यालो वरितो न, प्यालो वठण खां बाद मूंॾां निहारियऊं, जीअं मुंहिंजे चेहरे ते नज़र पई मोहम्मद मुस्कुराइण लॻा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवण लॻा अबू हुरैरा हाणे तव्हां बचायो ऐं आऊं बचो आहियां। इन खां बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अबू हुरैरा हाणे पहिरियां तव्हां पीअंदो। मुसलमानों कुर्बानियूं त इन्हनि जो, पाण अल्लाह जे दीन लाइ कहिड़ी कुर्बानी? अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे। पाण तो पंज वक्तनि जी निमाज़ भी पूरे वक्त ते कोन पढ़े सघियासीं। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। असां जो बिरादरी नाराज़ थी वेंदी, सुन्नत ते कीअं अमल करियां? असां त अहिड़ा आहियूं, असां सम्झो माहौल ऐं मुआशरो नाराज़ थी वेंदो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान कीअं बयान करियां? मुसलमानों कुर्बानियूं तो उन्हनि जो हुयूं, तॾहिं अल्लाह उन्हनि खे वॾियूं अज़मतूं अता कयूं। उन्हनि जी अज़मत जो, उन्हनि जी शान जो वॾो सबब इहो बि हुयो नेकी जिते भी नजर आए, नेकी जो मकाम, नेकी जी मंजिल जिते भी नजर आई उते पहुची आ। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था रात जो देर सां अल्लाह जे नबी सां कचहरी आ, आऊं बि आहियां, अबू बकर भी आहे रज़ी अल्लाह ताला। कचहरी इख्तिताम ते पहुती, टई निकतासीं, मस्जिद वटि पहुतासीं, ॾिठोसीं मस्जिद में आ को क़ियाम में आ, तहज्जुद में आ, कुरान की तिलावत में आ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बिही रहा, तिलावत बुधन लगा। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मूं सोचो थे तहज्जुद पढ़ण वारो केरु आ, तिलावत केंडी आ, मूं अञा सोचो ही थे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लगा मुंहिंजा सहाबियो जेको चाहे तो, जंहिंजी तमन्ना है, जंहिंजी पसंद आ, आऊं कुरान ईअं पढ़ा जीअं रब्बुल आलमीन नाज़िल कयो आ, वो ईअं पढ़े जीअं मुंहिंजो सहाबी अब्दुल्ला पढ़ंदो आ रज़ी अल्लाह ताला। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु तहज्जुद में आहिनि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वेही रहिया, तहज्जुद जी निमाज़ इख्तिताम ते पहुती, अब्दुल्ला रज़ी अल्लाह अन्हु दुआ घुराइण लॻा। जिए दुआ घुरंदे इमामुल अंबिया हुननि खे ॾिठो न, पाण फरमाइनि था सल तोता, सल तोता, अब्दुल्ला तव्हां घुरंदा वञो रब्बुल आलमीन तव्हां खे अता कंदो।
तव्हां सवाल कंदा वञो, अल्लाह कबुल हाकिमीन तव्हांखे अता कंदो वेंदो। मुसलमानो यकीनन वॾो नादान आहे उहो इंसान जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जे बारे में शक थो करे। वॾो गाफ़िल आहे उहो इंसान जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम ते एतराज़ थो करे। उनजी सॼी ज़िंदगी गफ़लत में आहे जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जी मुखालिफत में ॻाल्हाए थो। लिहाज़ा मुसलमानो ज़रूरत इन ॻाल्हि जी, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, अचो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां बि मोहब्बत करियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहले बैत सां बि मोहब्बत करियो। अचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम सां बि मोहब्बत करियो। ईअं मोहब्बत करियो जीअं उन्हनि सां अहले बैत मोहब्बत कई आहे, ईअं मोहब्बत करियो त मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। सहाबा किराम सां ईअं मोहब्बत करियो त सहाबा जी ज़िंदगी में ऐब न ॻोल्हियो। सहाबा किराम सां ईअं मोहब्बत करियो त सहाबा किराम ते को एतराज़ न थिए। सहाबा किराम सां ईअं मोहब्बत करियो त ईअं ईमान आणियो जीअं सहाबा किराम जो ईमान हुयो। अवांजे मुंहिंजे ईमान जी मंज़िल, ईमान जो मयार सहाबा किराम जो ईमान न। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिहि फ़क़द इह्तदौ। जेकॾहिं तव्हां ईअं ईमान आणींदव जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा ईमान आंदो आहे, रब्बुल आलमीन फरमायो पोइ तव्हां हिदायत वारा थी वेंदव। अर्श रब खां इहो सवाल, इहा दुआ, इहा इल्तिजा रब्बुल आलमीन अवांखे मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत, सहाबा किराम जी मोहब्बत, अहले बैत जी हकीकी मोहब्बत अता फरमाए। अल्लाह ताला अवांखे मूंखे सभिनी मुसलमाननि खे अमली तौफीक अता फरमाए। आमीन। व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।